या तो मूंखे पहिरियां ई ख़बर हुई, पर नौजवान आहियो, ज़ोरावर आहियो। हाँ, केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे इंस्पेक्टर? ठीक ठाक। ख़ुशि आहियो? बिल्कुलु। तव्हां ॾियो ख़बर। महिरबानी। या तो मूंखे पहिरियां ई ख़बर हुई, पर नौजवान आहियो, ज़ोरावर आहियो। हाँ, केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे इंस्पेक्टर? ठीक ठाक। ख़ुशि आहियो? बिल्कुलु। तव्हां ॾियो ख़बर। महिरबानी। इंस्पेक्टर न बस हुकुम मुताबिक अवां जी अमानत वहाँ वटि पहुती। हाणे मां हलां थो। एॾी त ख़ैर त आहे। पुलिस ऐं ख़ैर इहा का ॻाल्हि ठहे कान थी। जिते पुलिस हूंदी उते ख़ैर कोन हूंदो, ऐं जिते ख़ैर हूंदो उते पुलिस न हूंदी। छो वरी का ॿी ॻाल्हि थी पई छा? इहो पुछो त छा नथो थिए? कुझु न कुझु त थींदो रहे थो। हुकुम थो मिले त अमन अमान क़ाइमु करियो। अमन अमान क़ाइमु करण लाइ अगरि कंहिंखे थप्पड़ बि हणी थी पए, अख़बार में ठूठ जहिड़ा बयान अचो वञनि त अवाम जे मथां ज़ुल्म थो थिए पियो। असांजा त ॿई जान ॿुॾल आहिनि। का असां ते का वड़ाइजा? न सरकार, मां अवां जी ॻाल्हि कोन थो करियां, मां त जनरल ॻाल्हि थो करियां। चवण मूंखे इजाज़त ॾियो। जेकर हेॾी तकड़ आहे पोइ माशाअल्लाह। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। मंसूर जेकर का अहिड़ी ॻाल्हि हुई त मूंखे ॿुधाई आहे। घणनि बीमारियुनि ते त असां पऊं था। मूं सोचियो मां तव्हां दिलचस्पी न वठो। जंहिं ॻाल्हि में तुंहिंजी दिलचस्पी आहे उन सां असांजी बि दिलचस्पी आहे। जेकर मूंखे हिननि ग़रीबनि जी ख़बर न पए हा त सॼी उमिरि ॻरी सड़ी वञनि हा। चाचा जी इहे हाल रहिया त पोइ घणनि माण्हुनि जूं उमिरियूं ॻरी वेंदियूं। मूंखे त लॻे थो त हिन दुनिया में माण्हू घटि आहिनि, ॾुख घणा आहिनि। हा, इहा ॻाल्हि त आहे, पर तव्हां हलो बाबा।
मंसूर खे ॿुधाए छॾिजांइ। माण्हू आहे मुसीबत, आयो हिकिड़नि लाइ वञे ॿियनि जे पोयां पियो। ये बात समझ के हो जा मुझे। अम्मा पर मुंहिंजे अचण वञण में फ़ाइदो? तुंहिंजो नुक़सान न थिए त मुंहिंजो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। मूंखे वरी बि वारी ॻाल्हि सम्झ में न आई। ईंदो रहंदे त कुझु मुंहिंजूं ॻाल्हियूं तोखे सम्झ में ईंदियूं ऐं कुझु तुंहिंजूं मूंखे। पोइ भला मूंखे इजाज़त। पोइ वरी कॾहिं इंतज़ारु करियां? इंतज़ार करण खां अॻु मूंखे थोरो सोचणु ॾियो। ठीकु आहे। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। पतो पियो? पक्को पतो नथो पवे। छो? मामूलो ई कुझु अहिड़ो आहे। तो त हिन खां बि ॾुखिया मामला छॾाया आहिनि। कॾहिं कॾहिं मामला मुंझी बि पवंदा आहिनि। पर ही मामलो मुंझणु न घुरिजे। पेर ई नथो लॻे। पेर लॻणु खपे। हिकिड़ो शक आहे। कहिड़ो? मतां अखि जी चोरी में मारिजी न वियो हुजे। इहो शक तोखे कीअं पियो? शेरल जो ख़्यालु आहे। शेरले ख़्याल खे छॾ, तूं पंहिंजो ख़्यालु ॿुधाए। मूंखे ॻाल्हि में वज़न थो लॻे। पर मूंखे नथो लॻे। कीअं? छो जो दरिया ख़ान में अहिड़ो को अंग ई कोन हो। पकी ॻाल्हि था करियो? कची ॻाल्हि आउं कंदो ई कोन आहियां। पोइ अव्हां जो ख़्यालु छा थो चवे? मुंहिंजो ख़्यालु चए थो ॿिया सभु कम छॾे हिन कम जे पुठियां लॻी पओ। जे जवाबदार जो पतो पइजी वञे त पोइ छा कजेसि? तुंहिंजो कमु सिर्फ़ु पतो लॻाइणु आहे। वधीक जवाबदार ॼाणे त आउं ॼाणा। हाणे तूं वञ। इहा जेका बबलिंग थो करी या बबलिंग न कर। सॼी ॻाल्हि सुपर हाईवे वांगुरु चिटी लॻी पई अथई। छो अची यार गुरू फुलतरू ड्राइवरनि वांगुरु मुंदो आहीं? पर यार माण्हू त भलो आहे। आउं कॾहिं थो चवां त माण्हू ख़राबु आहे। माण्हू त भलो आहे मुंहिंजा भाउ, पर जेको धंधो थो करे उहो त भलो कोन्हे को न। तोखे ख़बर आहे त हू केतिरनि सालनि खां वठी स्मगलिंग कंदो अचे? उहे ख़बर आहे त हू स्मगलिंग कंदो आहे, पर इहा ख़बर कान अथमि त केतिरनि सालनि खां स्मगलिंग कंदो अचे। 20 साल, पूरा 20 साल। ऐं हिननि 20 सालनि में हिकिड़ो ॾींहुं बि जेल में कोन वियो आहे। तोखे कीअं ख़बर पई? ड्राइवरनि खां का ॻाल्हि ॻुझी रहे थी छा? मंसूर किन किन माण्हुनि जे दिमाग़ में स्पेशल पुर्ज़ा फिट थियल हूंदा अथई, ऐं इहो रुस्तम ख़ान बि उन्हनि मां आहे। आउं मञा थो त ग़रीब गुरबे जो ख़्यालु थो रखे, सवालीअ खे दर तां ख़ाली कोन थो मोटाए, पर तूं सवाली त कोन आहीं। तुंहिंजे दिमाग़ में बि जापानी पुर्ज़ा फिट थियल, ऐं हू इन्हनि पुर्ज़नि खां कमु वठंदो। कहिड़ो कमु वठंदो यार? उहो ई जेको पाण थो करे। हितां जो लोड होॾे, होॾां जो लोड हेॾे। किथे तूं बताव त नथी यार, आउं भला स्मगलिंग कीअं कंदुसि? मुंहिंजा भाउ,
शुरू में सभु माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि पर पोइ जॾहिं न गाॾी गप में फासंदी आहे त मजबूर थी वेही रहंदा आहिनि। शहबाज शहबाज ॾिस तूं त मूंसां सख़्तु ज्यादती थो करे यार। कावड़ चिन्ह हरू भरू पंहिंजी इंजण खे गरम न कर। अचे ही वठ रेडिएटर में पाणी विझी पोइ मूंसां ॻाल्हाए। पर तूं ॻाल्हियूं ई अहिड़ो थो करे। मंसूर आऊं मञा थो त तो लोडिंगूं किताबनि जूं पढ़ियूं आहिनि लोडिंगूं पर ज़माने खे सम्झण जे लाइ जमार थी खपे जमार। कुझु असां ग़रीबनि जी ॻाल्हि बि ॿुध। को बि माण्हू पाण हथ वठी ॼार में करे बि कोन फासंदो आहे पर ॼार हणण वारा अहिड़े नमूने ॼार हणंदा आहिनि जो ख़बर ई कान पवंदी आहे। तव्हांजो ओचितो हमरा लो थी वेंदो आहे ऐं फासण खां पोइ फत करण जी जाइ बि कान मिलंदी अथसि। तुंहिंजो मतिलबु आहे त आउं ॿीहर रुस्तम खान ॾे न वञा? आउं तोखे रुस्तम खान वटि वञण खां झलिया कोन थो पर ओॾां वञण खां अॻु तोखे गणप रखणी पवंदी। गणप? कहिड़ी गणप? ॿुध मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधजांइ। जॾहिं बि रुस्तम खान वटि वञी त पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ जो हिकु हिकु पुर्ज़ो चेक करे टंकी फुल करे रिवर्स थियण जी घटी जांचे फुल लाइटूं ॾेई पोइ अंदरि वञजांइ ऐं जे अंदरि थोरी बि गड़बड़ ॾिसी त 60 ते कांटो रखी पोइ ते हटिजांइ ऐं पोइ मंसूर ॿीहर वरी ओॾां मुंहुं करणो न आहे। ही तुंहिंजा 10 रुपया। मौला वधाईंदी साईं। मौला कदो तव्हांजो बादशाह कायम हुजो। पोइ साईं हाणे आउं हलां? बस कम लथो कागर फाटो। न साईं चओ तव्हां वेही रहां। न वेहण जी का ज़रूरत कान्हे। पोइ साईं तव्हां हुकुम कयो रोज़ अचां? रोज़ अचण जी ज़रूरत न आहे। त पोइ आउं कॾहिं अचां बादशाह? बस जॾहिं मां तोखे घुरायां तॾहिं अच। साईं कमकार को हुजे त मूंखे हुकुम कजो। न हाणे तूं हल याकूब खे मोकिल। ठीकु आहे साईं। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अब्दुर्रहमान खान छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? वेहो। जी साईं। बाबा ॿाहिरि को बि माण्हू अचे थो हुनखे विहारे चइजां त साहिबु जेको आहे सो मसरूफ़ आहे। ठीकु आहे साईं को बि माण्हू अंदरि न ईंदो। ठीकु आहे। जी तो ते मुंहिंजी मयार आहे। मूं ते मयार कहिड़ी? पाण खे ग़रीब ऐं मूंखे अमीर सम्झी अचण वञण जी वाट ई बंदि करे छॾी। न मूं त का वाट बंदि न कई आहे। ॿियो न छा मंसूर जी नौकरी जे बारे में तो त मूंखे कुझु ॿुधायो बि न। इन मामले में त तव्हां पाण मंसूर खे घुरायो? मूं हुनखे घुरायो तो हुयो पर हुन चयो त नौकरी मूंखे मिली वेंदी। मूं सम्झो त शायदि तो बंदोबस्तु कयो आहे इन करे मां ख़ामोश थी वियुसि। मूं ग़रीब खे केरु थो पुछे? केरु छो नथो पुछे? तुंहिंजो मतिलबु त असां तुंहिंजी नज़र में कुझु बि न आहियूं। बहरहाल इन ॻाल्हि खे खणी छॾ पर आइंदे लाइ ख़्यालु रखजां त नौकरी जी का बि जॻह ख़ाली थिए मंसूर हथां दरख़्वास्त मोकिले मुंहिंजे कन ते काठी हणी छॾिजां ऐं नौकरी मिली वेंदी। इहो त तव्हांजो वॾो कुर्ब थींदो। ॿी का ख़बर पई? कहिड़ी? मंसूर खे पुलिस गिरफ़्तार पे कयो। हा ख़बर अथमि। कंहिं ॿुधाई? पुलिस जे इंस्पेक्टर। पुलिस इंस्पेक्टर तोखे इहो न ॿुधायो त पोइ मंसूर खे छो गिरफ़्तार न कयूं? न मां ॿुधाई? ॿुधायो। 50,000 रुपया ॾेई पहिरें ई त मंसूर जो नालो कढायुमि। मंसूर जी ख्वाहिश ते ॿिया 50,000 रुपया ॾेई ॿियनि जवाबदारनि खे छॾायुमि। लख रुपया रुशवत? जेके धाड़ेल मारणा हुआ उन्हनि जे सिर ते लख रुपए जो इनाम रखियल हुयो। जहिड़ो तहिड़ो केस थोरी हो। इहा ख़बर त मूंखे कान हुई त। पूरा ₹1,00,000? हा लख रुपया
को कूड़ थो ॻाल्हायां पर रड़ियूं छो थो करीं? रड़ियूं इन लाइ थो करियां त पैसा असांखे भरणा पवंदा। तो वारे छोरे जा कम ई अहिड़ा आहिनि। छोकिरे खे छॾ, तूं इहो ॿुधाए त अदे सुलेमान पैसनि जी घुर कई आहे छा? पैसा घुरे न घुरे, असांखे पैसा भरणा त पवंदा न। आऊं पुछां थी, घुरिया अथसि पैसा? न पोइ छो तो परेशान थी? परेशान इन ॻाल्हि ते आहियां त असांखे पैसा भरणा पवंदा। ₹1,00,000 जो नालो वठणु सवलो आहे, पर भरे ॾियण ॾाढा ॾुखिया आहिनि। कीअं थो चवीं त पैसा भरणा पवंदा? कीअं थो चवां त पैसा भरणा पवंदा? अरे चरी, मंसूर जी मां मञां थो त सुलेमान सिधी तरह पैसनि जी घुर कान कई आहे, पर ॿुधायो त अथसि त तो वारे छोरे ते ₹1,00,000 जो ख़र्च थियो आहे। जिन खे पैसा घुरणा न हूंदा आहिनि न, उहे इहा ॻाल्हि ई कोन कंदा आहिनि त असांजो अव्हां ते हेतिरो ख़र्च थियो आहे। भला मुंहिंजी ॻाल्हि कन ॾेई ॿुधंदे? चओ चओ। पहिरीं ॻाल्हि त अदो सुलेमान मरणो मरी वेंदो, पर पैसा न घुरंदो। ॿी ॻाल्हि त असीं ॾींदासीं बि सही त बि कोन वठंदो, उल्टो नाराज़ थींदो। कीअं न वठंदो पैसा? ॻाल्हि पधरी पई आहे। अदो सुलेमान मंसूर खे पंहिंजी धीअ जो संग ॾियण थो घुरे, ऐं इहो संग असांखे वठणो पवंदो, छो त ₹1,00,000 असां ते ख़र्च थी चुका आहिनि। जी अम्मा, तोखे ॻोठ याद ईंदो आहे? इहा कब पुछण जी ॻाल्हि आहे धीअ? मां त सभु कुझु पंहिंजा उते छॾे आई आहियां, मूंखे ॻोठ कीअं न यादि ईंदो? अम्मा, हवा जे ज़ोर ते जॾहिं दरिया जो पाणी ऐं पन छोलियूं हणंदी आहे, तोखे उहो वक़्तु यादि आहे? हा धीअ, मूंखे उहो वक़्तु यादि आहे, भला इहे वक़्त खे विसारण जा हूंदा आहिनि? अम्मा, जॾहिं उतर लॻंदो आहे, सर निसरंदा आहिनि, उतर जा पखी पंहिंजे ॻोठ तां भेरो भञींदा आहिनि, उहे सभु शयूं तोखे यादि ईंदियूं आहिनि? चए न धीअ त मूंखे इहे सभु शयूं यादि ईंदियूं आहिनि, छा तोखे यादि कोन ईंदियूं आहिनि? अम्मा, मूंखे त यादि ईंदियूं आहिनि, पर दुनिया में अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके हिननि सभिनी शयुनि खां वधीक सुञाणनि। अम्मा, पर धीअ, तूं त हमेशह इहो चवंदी हुईं त दुनिया में सभिनी शयुनि खां वधीक ख़राब शइ माण्हू आहे। अम्मा, उहो वक़्तु ॿियो हो, हाणे वक़्तु ॿियो आहे। कंहिंजी थी ॻाल्हि करीं धीअ? उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि थी कयां जिन्हनि बंदि भञी असांखे ॿाहिरि कढियो, जेके परावा हूंदे बि पंहिंजनि खां वधीक पंहिंजा निकिता। अम्मा, बीदी ख़बर वक़्तु कीअं पियो गुज़रे? वक़्तु यार ठीकु पियो गुज़रे। सेठ सलेमान खे दुआऊं ॾियो वेठा आहियूं, अलाह बचनि मां गंज करेसि, हिन बाहि मां कढाई न त यार मंसूर सॼी उमिरि जेल में पिया सड़ूं। मंसूर भाउ, हिन ज़माने में केरु थो कंहिंजी करे? सभु को फिटल गारी ॾिसो पासो करे भॼो वञे न? बरोबर यार, बिल्कुलु। मुझे चाचो सुलेमान हथ न विझा त असीं सभु परेशान हो चुका।
पर यार हिकिड़ी ॻाल्हि आहे तोसां दिलि ॾाढी अथसि। बसि वॾनि जूं दिलियूं मंसूर भाउ, हिन ज़माने में केरु थो कंहिंजी करे? सभु को फिटल गारी ॾिसो पासो करे भॼो वञे न। बरोबरि यार, बिल्कुलु। मुंहिंजे चाचो सुलेमान हथ न विझिया त असीं सभु परेशान हुजूं हा। पर यार हिकिड़ी ॻाल्हि आहे तोसां दिलि ॾाढी अथसि। बसि वॾनि जूं दिलियूं वॾियूं। हा, भला वटसि वेंदो बि ईअं न? हा, वेंदो त आहियां, पर हेॾनि सारनि अहसाननि जो बदिलो इहो ई त घुरियो अथसि। यार मंसूर, पहली माण्हू भलो अथई। चवां माण्हू भलो या ढिलो पाण इन सां ॿधल न आहियूं। पाण त इन सां ॿधल आहियूं त हुन मां छॾायो। भला ॾे ख़बर आहे शरीफ़ा वारनि ॾे वञणु थियो अथई? न छो? बसि बाबा, जेतिरी स्पीड हुई ओतिरी गाॾी हलाईसीं, कमु आयासीं न, हाणे पाण ॼाणनि सॼो कमु ॼाणे। हा, इहो त ठीकु आहे, पर वरी बि कंहिं ग़रीब गुरबे जी सार संभाल लाइण चङी ॻाल्हि आहे। न बाबा न, पाण भली हाणे हिननि सारुनि संभालण खे हाणे ब्रेक हणी छॾी अथई। हाणे तूं वञी सार संभाल लही न। भला हुनजी रुस्तम ख़ान जी ख़बर ॾे। यार अञा त वटि वियो ई न आहियां। छो? बसि यार सुठो थो लॻे। माना त मुंहिंजी ॻाल्हि दिलि सां लॻी न। शहबाज़, हक़ीक़त इहा न आहे त तुंहिंजी ॻाल्हि दिलि सां लॻी या न, पर हक़ीक़त इहा आहे त रुस्तम ख़ान आहे त भलो माण्हू, पर न रुस्तम ख़ान मुंहिंजे कम जो आहे, न वरी आउं को संदसि कमु अची सघंदुसि। पर मूंसां त अहिड़ी ॻाल्हि ई न कयईं। बाबा सां त कई अथसि। कई अथसि त पोइ पैसा भरणा पवंदा। पर चाचो त नथो घुरे। ख़ैर, इहा त हुन माण्हू जी शराफ़त आहे, पर असांखे शराफ़त जो जवाब बि शराफ़त सां ॾियणो पवंदो। जे न वरितई त? छो न वठंदो? हक़ त जीअं ॾियणो पवंदो आहे तीअं वठणो पवंदो आहे। पर जेकॾहिं को हक़ तां हथ खणी वञे त पोइ? जेकॾहिं चाचो सुलेमान इन ई हक़ तां हथ खणे थो त पोइ इहो सम्झंदुसि त हुन असांखे फ़क़ीर सम्झी ख़ैरात ॾिनी आहे। आबता, ख़ैरात में असां अॻु हुन खां घुरी आहे ऐं न वरी घुरंदासीं। पर चाचे, ख़ैरात सम्झी उहे पैसा न भरिया आहिनि। मञा थो त चाचे सुलेमान पंहिंजो ख़ुलूस ॾेखारियो आहे, पर आउं इन ख़ुलूस खे ख़ैरात बंजण न ॾींदुसि। पोइ छा कंदे? इहो चाचे सुलेमान जो असां ते कर्ज़ आहे जेको अॼु न त सुभाणे न त कंहिं ॿिए ॾींहं ते ज़रूरु ॾियणो पवंदो। पर अदा, एतिरा पैसा किथां आणींदे? किथां न किथां त करणा ई पवंदा। जी, तव्हांखे रुस्तम ख़ान यादि कयो आहे? रुस्तम ख़ान यादि कयो आहे? चईंसि त वक़्तु मिलियो त ईंदुसि। टाइम न आहे छा? न, ठीकु आहे।
तैयार गल है। हाँ हलिया हलिया छाल थी ठीक है। अजी देर कई तबीयत खराब थी भाई साईं। छा थियो? कॾहिं कॾहिं थींदो आहे साईं। छा थींदो आहे? मथे में सूर थींदो आहे साईं। इलाज कराए न। कराईंदुसि साईं। हिनखे त का ख़बर ई कान थी पवे। कंहिंखे साईं? दादन खे। कंहिंजी साईं? तोखे ख़बर कान्हे? अलाए जे दरिया खान जे क़त्ल जी ॻाल्हि था कयो या कॿी साईं? तोखे पक आहे त दरिया खान जो क़त्ल थी वियो आहे? पक न आहे साईं, शक आहे। बस हिकिड़ो ई शक ते दरिया खान मारिजी वियो आहे। ॿिया बि घणा आहिनि साईं? कहिड़ा? थी सके थो पुलिस या कंहिं ॿी अहिड़ी एजेंसी जे पर चढ़ी वियो हुजे साईं। अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त कॾो की ख़बर पइजी वञे हा। ऐं हलां साईं। छा थियो? तबीयत ख़राब थी थिए साईं। भले वञ। अम्मा 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 हू अचे पियो अम्मा। केरु हू? अम्मा हू रलियो न केरु पियो अचे? कहिड़ी अची मुसीबत पई अथई अहिड़ी? हाँ? अम्मा हू अचे पियो अम्मा। अई हू जेको नालो त हूंदो। अस्सलाम वालेकुम चाची। वालेकुम सलाम पुट। हलिया ऐं छोरी हू मट त खण न, साहब खे रस्तो त ॾे। हा हा जल्दी कर अचो। हलिया बा हलिया। हिते न हुते वियो हुन खट ते। जी खुश आई न अबा? दुआऊं न वांचो। अल्लाह खुश रखई पुट। मथे थी वेंदी चाची। न अबा मिड़ई ख़ैर आहे, पंहिंजो घर आहे। चाची हाणे इहा ॻाल्हि थिए त नथी न त वॾा पट ते वेहनि नंढा खट ते। पुट असां लाइ त तूं वॾो आहीं। जे तूं असांजे मथे ते हथ न रखी आहे त असीं त रुली वञूं हा। चाची इहे ॻाल्हियूं गणबियूं न आहिनि। ऐं तूं ही मट छो अॻियां रखी वेठी आहीं छोरी? खण हिनखे उते रख वञी। हल। हा अम्मा। चाची ऐं इन करे हाज़िर थियोसि त अव्हांखे का तकलीफ़ वग़ैरह थिए त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। अव्हां जेका वॾी तकलीफ़ हुई तंहिंमां त तो जिंद छॾाए छॾी। जेके नंढियूं नंढियूं तकलीफ़ूं ईंदियूं उन्हनि खे असीं पाण ई पिया मुंहुं ॾींदासीं। मूंखे ख़बर आहे चाची तव्हां जहिड़नि माण्हुनि लाइ नंढियूं तकलीफ़ूं वॾियूं थींदियूं आहिनि। हवा हाणे अलाह न करे जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थी त तोखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। ॾिसो हिजाब करण जी का बि ज़रूरत कान्हे। न हाणे भला तोखां कहिड़ो हिजाब असांखे? पोइ भला मूंखे ज़रूरत आहे। अब हाणे जे कुझु देरि तरसी आहे त सुठो।
खैर है चाची के बे भेरे चङो पापा चलो चाची चङो पुट अल्लाह खुश रखे बच्चा अल्लाह खुश रखे अम्मा माण्हू हवा वांगुरु ईंदा आहिनि ऐं हवा वांगुरु वेंदा आहिनि ईअं छो आहे हवा जो पोयां डोड़ छॾे ॾे पुट समझियुसि बाबल साईं समझियुसि छा समझी बाबा दिलनि जे इन हादसे में तोखे त ज़ख़्म कोन रसिया न यार ये तो फिल्मनि में थींदो आहे तो वीचारी ॻोठाणी छोकिरी शहरीअ बाबू जे चक्कर में अची वेंदी आहे पर मंसूर तूं बि त वॾी फिल्म आहीं यार छोकिरीअ खे कीअं सम्झाइजे छा सम्झाईंदुसि इहो ई त हम इश्क न कंदो आहियां इहा त तमामु सवली ॻाल्हि आहे कीअं ॿुध मौक़ियो ताड़े साफ़ साफ़ चई छॾीसि त तुंहिंजो रोड अलॻि आहे मुंहिंजो रोड जुदा आहे बसि ॻाल्हि छुटी न शहबाज़ आउं सीधीअ साधीअ ॻोठाणी छोकिरी जी दिलि नथो टोड़णु चाहियां बाबल साईं अहिड़नि हादसनि में कंहिंजी न कंहिंजी त दिलि टुटंदी आहे न जेकॾहिं तूं छोकिरी जी दिलि नथो टोड़णु चाहीं त पंहिंजी दिलि खे टोड़े विझ मंसूर कॾहिं कॾहिं माण्हू कंहिं वाटड़ूअ खे बचाइण जे लाइ पंहिंजी गाॾी बि भॼाए विझंदो आहे मतिलबु इहो त दिलि ते पत्थर रखी इंडिकेटर ॾेई छॾीसि त सुहिणी तो खटियो असां हारायो पर यार इहो बि त ग़लति आहे ही बि ग़लति आहे हू बि ग़लति आहे हितां बि न वञा हुतां बि न वञा तुंहिंजी ॻाल्हि मूंखे त सम्झ में ई कान थी अचे शहबाज़ यार माण्हू को टियों रस्तो बि अख़्तियार करे सघे थो टियों रस्तो बि अख़्तियार करे सघिजे थो पर मंज़ूर तो जेका न मूंखे ॻाल्हि ॿुधाई आहे तंहिंमें को टियों रस्तो आहे कोन इहा ॻाल्हि थी पकी हाणे तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे
अस्सलाम वालेकुम सलेमान खान। वालेकुम अस्सलाम। आला बशकान छाला खुश दुआ मेहरबानी कुर्ब तकड़ो राजी चंगो भलो जोड़ी जोड़ आसुदो। वेहो केड़ा हाल न अला बशकान एतरा डी काथे लाते दुआ न बस कम कारो जमाने जो मसरूफ तू। बे सब खैर लगो पियो अल्हम्दुलिल्लाह। छाए भला चाह मा घुरा न। हाज़िर हाज़िर खोड़ चाहे जी साईं। बाबा सुठियूं बचायूं खणी आ। हा शाबाश झट कर। हाँ सलेमान खान दे खबर नापे ते नापो गई खैर तो है न। हाँ बड़ी खैर है का खास गाल है छा। हाँ खास गाल है तॾहिं त तोखे घुरायो अथमि। हाँ हाँ चओ। तोखे त ख़बर आहे हाँ अलावश्क मूंखे हिकिड़ी न्याणी आहे। हाँ ख़बर अथमि आहे। संग घुरण लाइ त घणा माण्हू था अचनि पर जिथे मां थो चाहियां उहे पेर ते नथा अचनि। इरादो किथे आहे। अब्दुरहमान जे घर में। हाँ हरू भरू अब्दुरहमान जो घर छो। नंबर 1 असांजे मिटनि माइटनि में जेके बि छोकिरा आहिनि तबियत जे हिसाब खां अब्दुरहमान जो पुटु उन्हनि सभिनी खां बहितर आहे। इहा ॻाल्हि सही आहे छोकिरो सुठो आहे। नंबर 2 त घर में हिकिड़ो ऑफिसर थी पवंदो। भलो भलो। नंबर 3 त इहा ॻाल्हि मूं घर में करे छॾी आहे। इहा ॻाल्हि ओड़े पाड़े में पहुची वई हूंदी। ज़रूरु पहुची वई हूंदी। तंहिंजो मतिलब त हाणे इहो इज़त जो सुवाल आहे। ऐं न तॾहिं जेकॾहिं हाणे इहो संग ते न थियो त ॾाढी बेइज़ती थींदी। अलावश्क अॼु ताईं मूं जेका बि शइ हासिल करणु चाही आहे उहा मथो फाड़ाए बि हासिल कई हूंदो। इहा त पाण ॿिन्ही जी पुराणी आदत आहे। सिर वञे त वञे पर ॻाल्हि पूरी थिए। पोइ हाणे तूं छा थो चवे अलावश्क। पोइ छा संग वठण ईंदा ज़रूर ईंदा। जेकॾहिं न ईंदा त या हू चट हूंदा या पाण चट हूंदासीं। लगी रही